अस्सलाम वालेकुम मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त मां तव्हांजो पंहिंजो अज़ीज़ कमरानी। हिन महिल असां पंहिंजी फिल्म जंहिंजी डायरेक्शन मां पाण थो कयां, जंहिंजो डायरेक्टर राइटर मां पाण आहियां अज़ीज़ कमरानी। ऐं हिन फिल्म में काफ़ी सुठा दोस्त आहिनि। ख़ादिम खोखर, असांजो कैमरामैन बाबा फारूक, अहमद अली शेख, अमन मस्तोई, असांजो प्यारो दोस्त हाजी कमरानी, वहीद कमरानी, ताहिर मोलाई ऐं असांजो पहिरीं प्यारो दोस्त। काफ़ी प्यारा दोस्त आहिनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि मां तव्हां दोस्तनि खे इहा ॿुधाईंदुसि त यूट्यूब ते चैनल आहे असांजे प्यारे भाउ ताहिर मोलाई जो, जेको तव्हां सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। ऐं हिन चैनल में काफ़ी सुठा मज़ा जा आइटम बि आहिनि, सीरियस आइटम बि आहिनि, फिल्मनि जी शूट बि आहे ऐं उनमें फिल्मूं बि मौजूदु आहिनि। मां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त ताहिर मोलाई जो चैनल सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। वॾी महिरबानी।